ख़बर शामिल कंदा हलूं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़द सां गॾु लंडन पहुची वियो आहे। मुस्लिम लीग नून जा केतिराई अहम अॻुवान बि साणुसि गॾु आहिनि। नून लीग जो वफ़द नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात करे मुल्की सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल, मरियम औरंगज़ेब, ख़्वाजा साद रफ़ीक़, ख़्वाजा आसिफ़ ऐं खुरम दस्तगीर बि लंडन पहुची विया। ज़रियनि जो चवणु आहे त मुस्लिम लीग क़ाइदे नवाज़ शरीफ़ खे पार्टीअ जे अॻुवाननि सां केतिरनि ई मामलनि ते सलाह मशवरा करणा आहिनि। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में ईंदड़ चूंड, पंजाब काबीना ऐं पावर शेयरिंग बाबति अहम फ़ैसिलनि जा इम्कान आहिनि, जॾहिं त पेट्रोल जे क़ीमतुनि बाबति हिकमत अमली लाइ नवाज़ शरीफ़ ऐं इसहाक़ डार में मशवरा पिणु थींदा। अमेरिका इमरान ख़ान जे इल्ज़ामनि खे हिकु भेरो ॿीहर रद्द करे छॾियो। अमेरिकी परॾेही खाते जे तर्जुमान नेड प्राइस इमरान ख़ान जे इल्ज़ामनि खे प्रोपेगेंडा, ग़लति नाक़िस मालूमात ऐं कूड़ ते ॿधल करार ॾिनो आहे। नेड प्राइस जो चवणु आहे त हू पाकिस्तान सां लाॻापनि खे क़दर जी निगाह सां ॾिसनि था। हुन चयो त इमरान ख़ान जे इल्ज़ामनि ऐं प्रोपेगेंडा खे पाकिस्तान सां लाॻापनि जे रस्ते में रंडक बणिजण न ॾिनो वेंदो। संदसि चवणु हो त पाकिस्तानी अख़्तियारनि सां कंहिं बि शेड्यूल ते थियल मुलाक़ात जो इल्मु नाहे। परॾेही वज़ीर एंटोनियो बल्कन पाकिस्तान जे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां गुज़िरियल हफ़्ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे। टेलीफोन राब्ते में अफ़गानिस्तान, दहशतगर्दी, वापार, माहौलियात, तवानाई, सिहत ऐं तालीम समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार बाबति ॻाल्हियूं कयूं वयूं। अटॉर्नी जनरल अशतर ओसाफ सुप्रीम कोर्ट ॿाहिरि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त आर्टिकल 63A बाबति अदालत घुराईंदी त हू ज़रूरु पेश थींदो। अटॉर्नी जनरल चयो आहे त अॼु संदसि पहिरियों ॾींहुं आहे। पंजाब असेंबली जो स्पीकर परवेज़ इलाही पंहिंजी आइनी ज़िम्मेवारियुनि ऐं कसम खां कीअं इनकार करे सघे थो। हुन चयो त आर्टिकल 63A बाबति अदालत खेसि घुराईंदी त हू ज़रूरु पेश थींदो। वक़्ती गवर्नर जी ज़िम्मेवारी संभालणु स्पीकर जी ज़िम्मेवारी आहे। संदसि चवणु हो त पंजाब असेंबली जो स्पीकर परवेज़ इलाही संदसि जे आइनी ज़िम्मेवारियुनि ऐं कसम खां कीअं इनकार करे सघे थो। वक़्ती गवर्नर जी ज़िम्मेवारी संभालणु स्पीकर जी ज़िम्मेवारी हूंदी आहे। लाहौर जे सेशन कोर्ट में पंजाब असेंबली में हंगामे वारे केस जी ॿुधणी थी। पंजाब असेंबली जे सेक्रेटरी मोहम्मद ख़ान भट्टी ऐं इनायतुल्लाह जी ज़मानत ते 25 मई ताईं वाद कई वई आहे। अदालत हंगामे वारे केस में मोहम्मद ख़ान भट्टी ऐं इनायतुल्लाह जी ज़मानत में 25 मई ताईं वाद करे छॾी। पुलिस अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो त ॿिन्ही जाबदारनि जी जांच मुकमल नाहे थी। अदालत वधीक मोहलत ॾिए। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद ज़मानत में 25 मई ताईं वाद करे छॾी। मुल्क में कोरोना विघे वधीक हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 66 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। कोरोना केस हाकारी अचण जी शरह 0.43% रही। मुल्क में इलाज हेठि 98 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि मुल्क में कोरोना सबबि हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो आहे। माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स जी कोरोना जी टेस्ट हाकारी अची वई। बिल गेट्स पंहिंजे ट्वीट में ॼाणायो आहे त खेसि मामूली अलामतूं आहिनि ऐं हुन पंहिंजे पाण खे अलॻि थलॻि करे छॾियो आहे ऐं हू ख़ुशकिस्मत आहे जो खेसि वैक्सीन लॻाई वई आहे ऐं खेसि टेस्टिंग ऐं बहितरीन तिबी सार संभाल ताईं रसाई हासिल आहे। नाज़रीन, मदेजी में घरू मामले तां सोट हथां सोट क़तलु थी वियो आहे। पुलिस पारां जाबदार जी गिरफ़्तारी जी कोशिश जारी आहे। ताजो देरो थाणे जे हद ॻोठ अब्दुल रहमान खरूस में जाबदार पंहिंजे सोट 45 वरियनि जे कुतुबुद्दीन वल्द घंवर खरूस खे गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। पुलिस मारिजी वियल शख़्स जो लाश तहवील में वठी मदेजी अस्पताल आंदो, जिते पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। ओॾांहुं लाश ॻोठ में पहुचण ते पीरसन जे घर में कीहाट पइजी विया ऐं उन मौक़े ते ताजो देरो पुलिस ॿुधाए त वाक़िओ घरू मामले तां पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जाबदार मौक़े तां फ़रार थी वियो आहे। मामले जी वधीक जांच करे रहिया आहियूं। जल्द जाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। मदेजी जे कच्चे वारे इलाइक़े में कल्होड़ा, मंगणचा ऐं जुणेजा तकरार तां धुरियुनि में फायरिंग शुरू थी वई। धुरियुनि में हिकु भेरो ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग करे ॾिनी।
फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में नादिर कल्हड़ो ऐं इमरान कल्हड़ो शामिल आहिनि। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे मदे जी इस्पताल आंदो वियो, जितां हिक ॼणे जी हालत ॻणितीअ जोगी हुजण करे लाड़काणो इस्पताल मुंतक़िल कयो वियो। होॾांहुं धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। फायरिंग सबबि इलाइक़े में ॾहिकाउ पखिड़िजी वियो आहे। इलाइक़े वासी घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। ॿिए तरफ़ कचे जे थाणनि ते पुलिस नफ़री न हुजण ऐं पुलिस मोबाइल्स गाॾियूं न हुजण करे पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे। रेती वेझो हिकु शख़्स ट्रेन तां हेठि किरी फोत थी वियो। लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो। वलहार रेलवे स्टेशन वटि नामालूम शख़्स ट्रेन खां हेठि किरी फोत थी वियो। इतलाह ते अहद जी पुलिस ऐं रेस्क्यू 11-22 जी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं। लाश खे सिविल इस्पताल सादिकाबाद मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त ट्रेन कराची खां लाहौर जी तरफ़ वञी रही हुई त हलंदी ट्रेन मां हिकु शख़्स किरी फोत थी वियो आहे। वधीक जांच जारी आहे। घारो वेझो कोस्टर ऐं सुज़ुकी जे टक्कर में पिकनिक ते वेंदड़ 2 ॼणा फोत थी विया। दाबेची मार्केट बस स्टॉप ते बीठल सुज़ुकी खे कराची खां पिकनिक ते वेंदड़ कोस्टर तेज़ रफ़्तारी सबबि टकराइजी वियो। हादिसे जे नतीजे में नौजवान इमरान सोलंगी ऐं महरम फोत थी विया, जन त ज़ुबैर अहमद ऐं हमीर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे ॻणितीअ जोगी हालत में रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जितां खेनि तिबी इमदाद ॾेई कराची मोकिलियो वियो आहे। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे कोस्टर तहवील में वठी छॾी आहे। नाज़िन, सिंध काबीना में आबपाशी जी ज़मीन तां बेदख़ल कयल सखर वासी मुतासिर ख़ानदान खे 80-80 गज़ जा प्लाट ॾियण, सामूंडी किनारनि ते 64 ग़ैर क़ानूनी जेटनि खे रजिस्टर्ड करण, 7 फलाही इदारनि खे प्रॉपर्टी टैक्स खां आजो करार ॾियण समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इतलात वारे खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त इरसा पारां सिंध खे 91 ईस्वी ठाह तहत पाणी न ॾियण ऐं ॾुकार में बि तकरारी केनाल वहाइण ख़िलाफ़ ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हर हाल में सिंध जे हिसे जो पाणी वरितो वेंदो। इन हवाले सां पेश आहे शबीर लाशारी जी हीअ रिपोर्ट। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल सिंध काबीना जे इजलास में काबीना मेंबरनि, वॾे वज़ीर जे सलाहकारनि, चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। काबीना इजलास बाद इतलात वारे खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वज़ीर आला हाउस कराची में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त काबीना इजलास में आबपाशी ज़मीनुनि तां बेदख़ल कयल सखर वासी मुतासिर ख़ानदाननि खे 80-80 गज़ जा प्लाट ॾियण, सामूंडी किनारनि ते 64 ग़ैर क़ानूनी जेटियुनि खे रजिस्टर करण, 7 फलाही इदारनि खे प्रॉपर्टी टैक्स खां आजो करार ॾियण समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त इरसा पारां सिंध खे 91 वारे ठाह तहत पाणी न ॾियण ऐं ॾुकार में बि तकरारी केनाल वहाइण ख़िलाफ़ ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि चवणो त रुॻो ख़त लिखी माठ करे न वेंदासीं, पर हर हाल में सिंध जे हिसे जो पाणी वठंदासीं। पूरे सूबे में न रुॻो फसलुनि लाइ पर पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो आहे। हम हर प्लेटफॉर्म पे इसको उठाएंगे, हम फेडरल कैबिनेट में उठाएंगे, हम सीसीआई में उसको उठाएंगे, प्राइम मिनिस्टर साहब को खत लिखेंगे। और हमें देखिए यही होता है मौजूद मुआशरों में गवर्नमेंट से डिमांड करने का यही तरीका होता है। तो जो भी पॉसिबल डिमांड्स हैं वो हम करेंगे और इंशाल्लाह ताला हमें पूरी उम्मीद है कि जो हमारा जायज़ मुतालबात हैं वो हम अपने पूरे करवाएंगे भी सही। तो हम लोग कोशिश पूरी कर रहे हैं। मैं ये नहीं कह सकता कि कोई जानबूझ के कर रहा है, लेकिन ये बात बिल्कुल वाज़ेह है कि उस वाटर अकॉर्ड की जो जिस तरह फॉलो किया जाए उस तरह नहीं हो रहा। और उसमें जो भी फिर पीछे इन्वॉल्व है, जो ज़बरदस्ती जो सीजे कैनाल खुलवा रहा है, जिसका भी जो भी है, तो उन सबको मेरे ख्याल से ये चीज़ सोचनी पड़ेगी कि हर हाल में वाटर अकॉर्ड को फॉलो करें, ताकि इस तरह की खुदा न खास्ता कोई एहसास से महरूमी ना हो और उन लोगों को नुकसान ना हो जिन लोगों का जायज़ हक है। सूबाई वज़ीर जो चवणो हो त 2 महीननि दौरान कराची जे रोडनि ते नयूं बसूं अची वेंदियूं। आप देखेंगे डे टू डे बेस पे हर प्रोजेक्ट पे मीटिंग्स हो रही है। अब इधर से प्रेस कॉन्फ्रेंस के बाद भी मेरी 2 मीटिंग्स सिर्फ इन्हीं प्रोजेक्ट्स पे हैं। तो ऑरेंज लाइन है इस वक्त, और हमारी जो इंट्रासिटी बस आनी है वो टोटली फोकस्ड में है। इंट्रासिटी में 240 बसें कराची के लिए आ रही हैं, 10 बसें लाड़काना के लिए आ रही हैं, और ऑरेंज लेन में जो है वो 20 बसेस जो हैं वो ऑरेंज लेन के लिए आ रही हैं। तो अब उसको जो सिविल वर्क और इंफ्रास्ट्रक्चर है उस पर काम हो रहा है। उस पर अगर उसको हम ये दिलचस्पी शायद ना लेते तो शायद और मज़ीद डिले होता, लेकिन जिस तरह के सब हम लोग इक़दाम कर रहे हैं उसमें पूरी उम्मीद है
कि मैंने उनको डेडलाइन दी है 30 मई को सिविल वर्क कंप्लीट करने की। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त काबीना इजलास में ईंदड़ माली साल जे बजट जी तैयारी ते गौर वीचार कंदे ख़र्च घटाइण ऐं नवां टैक्स न लॻाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। कैमरामैन शहजाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती टीवी न्यूज़, कराची। नाज़रीन, वफ़ाक़ी काबीना पंजाब जे गवर्नर उमर सरफराज चीमा खे बरतरफ़ करण वारे वज़ीर आज़म जे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म तारड़ चयो आहे त काबीना गवर्नर पंजाब ऐं सदर ममुल्कत तरफ़ां गुज़िरियल कुझु हफ़्तनि दौरान कयल आइनी शिकन क़दमनि ते ख़दशनि जो इज़हार कयो। कुझु आइनी माण्हू आइन जे खिलवाड़ करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी काबीना पंजाब जे गवर्नर उमर सरफराज चीमा खे बरतरफ़ करण वारे वज़ीर आज़म जे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी काबीना जे इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म तारड़ चयो त काबीना इजलास में पंजाब जे गवर्नर जे तर्ज़ अमल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी, जंहिं बाद काबीना वज़ीर आज़म पारां गवर्नर खे बरतरफ़ करण वारे फ़ैसिले जी मंज़ूरी ॾिनी। हुन चयो त काबीना गवर्नर पंजाब ऐं सदर तरफ़ां गुज़िरियल कुझु हफ़्तनि दौरान कयल आइन शिकन क़दमनि ते ख़दशनि जो इज़हार कयो। कुझु माण्हू आइन खां मथां क़दम खणण जी कोशिश करे रहिया आहिनि ऐं कुझु आइनी माण्हू आइन सां रांदि खेॾनि पिया। गुज़िश्ता 6-7 हफ्तों से आइन पाकिस्तान के साथ कुछ आइनी ओहदेदारान जिस तरह का सलूक कर रहे हैं और जिस ढटाई के साथ कानून और आइन की खिलाफ वर्जियाँ की गई और उसमें फिर पाकिस्तान की आला अदालतों ने फैसले जारी किए जो कि अनप्रेसिडेंटेड है। कभी इस तरह नहीं हुआ। हुकूमतें तब्दील होती हैं, ट्रांजिशन हुई, कई बार लोगों ने ट्रांजिशन देखी, लेकिन ऐसी सूरत हाल पैदा कभी नहीं हुई। बदकिस्मती से इस दफ़ा एक रवश अपना ली गई है कि हर चीज़ जो है वो कानून से और आइन से हट के होनी है। तो आज काबीना ने गवर्नर पंजाब के इशू के ऊपर उसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी बिजनेस में लिया और उस पर तमाम जो सियासी जमातों की नुमाइंदगी है काबीना में बशमूल पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमीयत उलमाए इस्लाम, MQM पाकिस्तान, BNP, ANP के जितने साथी थे, तमाम जमातों, मुस्लिम लीग नून के साथियों समेत उन्होंने बड़ी इस पर सैर हासिल गुफ्तगू की और फेडरल कैबिनेट ने सदर मुमलिकत का जो डिसीजन है कल का, जिसके उन्होंने जो प्राइम मिनिस्टर की आइनी एडवाइस थी आर्टिकल 101 और आर्टिकल 48 आइन पाकिस्तान के ताबे, उस पे उन्होंने अमल नहीं किया। उस पे उन्होंने अपने तहफ़्फ़ुज़ात का इजहार किया और उस प्रैक्टिस को डिसअप्रूव किया। साथ ही साथ काबीना ने वज़ीर आज़म पाकिस्तान मियाँ शहबाज शरीफ साहब की भेजी गई जो एडवाइस थी फॉर रिमूवल ऑफ गवर्नर पंजाब उमर सरफराज चीमा, उसकी तौसीक की। वादे ते गुज़िरियल ॾींहुं सदर आरिफ अलवी गवर्नर पंजाब उमर सरफराज चीमा खे हटाइण जी वज़ीर आज़म वारी एडवाइस रद्द कई हुई, जंहिंखां पोइ वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां गवर्नर खे बरतरफ़ करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन में ॿुधायो वियो हो त पंजाब असेंबलीअ जो स्पीकर वक़्ती गवर्नर जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदो। पंजाब हुकूमत जे ज़रियनि मूजिबि गवर्नर पंजाब खे हटाइण खां पोइ ख़ासि सिक्योरिटी बि वापसि वरिती वई आहे। उमर सरफराज खे गवर्नर हाउस में दाख़िल थियण खां बि रोकण लाइ हाउस ॿाहिरां रंडकूं विधी वयूं आहिनि ऐं पुलिस खे हाई अलर्ट कयो वियो आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त उमर सरफराज चीमा खे गवर्नर हाउस अचण ते दाख़िला जी इजाज़त नाहे ॾिनी वई। होॾां बरतरफ़ गवर्नर उमर सरफराज चीमा जो चवणु आहे त सदर गैर मामूली हालतुनि खे नज़र में रखंदे समरी रद्द कई। कैबिनेट डिवीज़न खेसि हटाइण जो गैर आइनी नोटिफिकेशन जारी कयो, जंहिंखे रद्द करे थो। हुन वधीक चयो त आइनी माहिरनि सां सलाह मशवरा जारी आहिनि, जल्द आइनी हिकमत अमली जो ऐलान कंदो। नाज़रीन, वफ़ाक़ी काबीना 30 लख मैट्रिक टन कणक दरामद करण समेत अहम फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मैकेनिज़म जोड़ियो वियो आहे। शहबाज शरीफ़ तमामु जल्द क़ौम खे ख़िताब कंदो ऐं हुकूमती क़दमनि तोड़े रिथाउनि बाबति क़ौम खे ख़िताब कंदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे मरियम औरंगज़ेब अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे पिणु छिती तनक़ीद जो निशानो बणायो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियो, जंहिं दौरान इजलास खे वज़ीर आज़म जे सऊदी अरब वारे दौरे बाबति ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं त वज़ीर आज़म काबीना खे सऊदी दौरे बाबति एतमाद में वरितो। काबीना फवाद असदुल्ला ख़ान खे DGIB, मोहम्मद मसूद खे पाकिस्तान ऑर्डिनेंस फैक्ट्री जो मेंबर बणाइण ऐं एडमिरल रिटायर्ड सलमान इलियास खे शिपयार्ड इंजीनियरिंग वर्क्स जो डायरेक्टर मुक़ररु करण जी मंज़ूरी ॾिनी, जॾहिं त चेयरमैन बाबडा मुज़म्मिल हुसैन जी इस्तीफ़ा मंज़ूर करे ख़ाली थियल उहिदे जी चार्ज मेंबर फाइनेंस खे ॾिनी वई।
वई। वफ़ाक़ी काबीना 30 लख मेट्रिक टन कणक दरामद करण तोड़े 1 खां वधीक पासपोर्ट जी मौजूदगीअ में उन्हनि खे रद्द करण, इक़्तिसादी राब्ता कमेटी तरफ़ां अटे ऐं खंड जी क़ीमत बाबति अवाम खे ॾिनल रिलीफ पैकेज जी बि मंज़ूरी ॾिनी वई ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो त खंड जी क़ीमत 70 रुपया फ़ी किलो बरक़रार रखी वेंदी। वफ़ाक़ी काबीना उन मौक़े ते मुल्क खां खंड ॿाहिरि मोकिलण ते पिणु पाबंदी मरण जी मंज़ूरी ॾिनी। काबीना इजलास बाद मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब काबीना जे फ़ैसिलनि बाबति मीडिया खे आगाह कयो ऐं अॻोड़े वज़ीर आज़म इमरान ख़ान खे छिती तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त इमरान नियाज़ी लगातार आइन शिकनी करे रहियो आहे। 3 अप्रैल खां आइन टोड़ण जो शुरू थियल अमल अॼु ताईं पंजाब में जारी आहे ऐं PTI आइन शिकनीअ खां पोइ गुंडागर्दीअ ते बि लही आई आहे। जो पंजाब के अंदर इस वक्त आइन शिकनी हो रही है और 3 अप्रैल से लेकर 11-12 अप्रैल तक की जो किस्त है उसको इमरान खान साहब की तरफ से दोबारा दोहराने की जो एक साजिश है और जो आइन पर हमला, पार्लियामान पर हमला और आइन शिकनी का जो एक पूरा तसलसल है वो जारी है और आइन शिकनी करके उसके ऊपर गुंडागर्दी भी शामिल है। महांगाई ते ॻाल्हाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म 3 ख़ासि इस्मनि खंड, अटे ऐं गिह जी क़ीमतुनि ते नज़र रखण लाइ हिकु मॉनिटरिंग मैकेनिज़म जोड़ियो आहे जंहिं तहत सूबनि सां बि मुकमल राब्ता आहिनि। वज़ीर आज़म तमामु जल्द क़ौम खे ख़िताब कंदो ऐं हुकूमती क़दमनि तोड़े रिथाउनि बाबति क़ौम खे आगाह कंदो। जितना रमज़ान पैकेज में आटा और चीनी का जो रेट वज़ीर आज़म की हदायत और जो सूबों के साथ मिल के तयन किया गया था, जिसके अंदर जो 20 किलो का आटे का थैला है वो 950 से 800 रुपये किया गया था और चीनी जो है वो 85 रुपये किलो से 70 रुपये किलो की गई थी। तो इसको भी काबीना ने आज मंजूर किया कि ये इसी रेट के ऊपर इनको बरकरार रखा जाए और सूबों के साथ हर रोज़ की बुनियाद के ऊपर एक कोऑर्डिनेशन कमेटी है जो कि वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब इसको खुद चेयर करते हैं और मॉनिटरिंग मैकेनिज़्म इस वक्त इन प्लेस है जिससे इन रेट्स के जिस तरह रमज़ान के दौरान इसको इंश्योर किया गया है तो इन्हीं रेट्स को इंश्योर किया जाएगा। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त PTI में मुशावरत नाहे थींदी, उते रुॻो हिकु शख़्स जी ॻाल्हि ॿुधी वेंदी आहे, पर असां वटि मुशावरती अमल जारी रहंदो आहे ऐं हुन मक़सद लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ लंडन वञी रहियो आहे जिते हू वफ़द सां गॾु नवाज़ शरीफ सां मुलाक़ात कंदो।